नाज़रीन के ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं त कराची जी एंटी करप्शन अदालत में अरबे रुपयनि जी मिल्कियत स्कैंडल केस जी ॿुधणी थी आहे। अहम ख़बर नाज़रीन सां शेयर कयूं पिया। सब रजिस्ट्रार जमशेद टाउन 1 पारां 29 मिल्कियतूं माइटनि ऐं लैंड ग्रेबर्स नाले मुंतकिल करण जो इंकशाफ थियो आहे। जवाबदारनि ते रिकॉर्डिंग, टेम्परिंग, नाजाइज़ अख़्तियारनि जो इस्तेमाल ऐं माफ़िया सां सेकार जा इल्ज़ाम बि आहिनि, जॾहिं त एंटी करप्शन जांच ऑफिसर अदालत में 32 जवाबदारनि ख़िलाफ़ चालान पेश करे छॾियो आहे। आगाह कयूं पिया त अदालत चालान मंज़ूर कंदे फ़र्द जुर्म लागू करण लाइ ॿुधणी अगस्त ताईं मुलतवी करे छॾी आहे। अहम ख़बर ॾियूं पिया अव्हांखे त कराची जी एंटी करप्शन अदालत में अरबे रुपयनि जी मिल्कियत स्कैंडल केस जी ॿुधणी थी आहे। सब रजिस्ट्रार जमशेद टाउन 1 पारां 29 मिल्कियतूं माइटनि ऐं लैंड ग्रेबर्स नाले मुंतकिल करण जो इंकशाफ थियो आहे। जवाबदारनि ते रिकॉर्ड, टेम्परिंग, नाजाइज़ अख़्तियारनि जो इस्तेमाल ऐं माफ़िया सां सेकार जा इल्ज़ाम बि हया विया आहिनि। एंटी करप्शन जांच ऑफिसर अदालत में 32 जवाबदारनि ख़िलाफ़ चालान पेश करे छॾियो आहे, जॾहिं त अदालत चालान मंज़ूर कंदे फ़र्द जुर्म लागू करण लाइ ॿुधणी अगस्त ताईं मुलतवी करे छॾी। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन सां शेयर करे रहिया आहियूं। कराची जी एंटी करप्शन अदालत में अरबे रुपयनि जी मिल्कियत स्कैंडल केस जी ॿुधणी थी आहे। सब रजिस्ट्रार जमशेद टाउन 1 पारां 29 मिल्कियतूं माइटनि ऐं लैंड ग्रेबर्स नाले मुंतकिल करण जो इंकशाफ थियो आहे। जवाबदारनि ते रिकॉर्ड, टेम्परिंग, नाजाइज़ अख़्तियारनि जो इस्तेमाल ऐं माफ़िया सां सेकार करण जा बि इल्ज़ाम हया आहिनि। एंटी करप्शन जांच ऑफिसर अदालत में 32 जवाबदारनि ख़िलाफ़ चालान पेश करे छॾियो। ॿुधायूं पिया त अदालत चालान मंज़ूर कंदे फ़र्द जुर्म लागू करण लाइ ॿुधणी अगस्त ताईं मुलतवी करे छॾी आहे। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन सां शेयर करे रहिया आहियूं। कराची जी एंटी करप्शन अदालत में अरबे रुपयनि जी मिल्कियत स्कैंडल केस जी ॿुधणी थी आहे। सब रजिस्ट्रार जमशेद टाउन 1 पारां 29 मिल्कियतूं माइटनि ऐं लैंड ग्रेबरनि नाले मुंतकिल करण जो इंकशाफ थियो आहे। जवाबदारनि ते रिकॉर्ड, टेम्परिंग, नाजाइज़ अख़्तियारनि जो इस्तेमाल ऐं माफ़िया सां सेकार जा इल्ज़ाम बि हया विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं हवाले सां सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर सिकंदर भुट्टो खां। जी सिकंदर, आगाह कजो हिन केस बाबति। स्पेशल जज सूबाई एंटी करप्शन अदालत अमीनुल्लाह सिद्दीकी जी अदालत है। सब रजिस्ट्रार जमशेद टाउन 1 जे में अरबन रुपयनि जूं 29 मिल्कियतूं पंहिंजे माइटनि ऐं माफ़िया लैंड ग्रेबन जे हवाले करण मुंतकिल करण वारे मामले जी ॿुधणी थी आहे। जवाबदारनि ते रजिस्ट्रेशन, कंप्यूटराइज सरकारी रिकॉर्ड मां सां टेम्परिंग करण, अख़्तियारनि जो नाजाइज़ इस्तेमाल करण, लैंड ग्रेबिंग ऐं माफ़िया जी सहूलतकारी में मुलविस हुअण जा इंकशाफ थिया आहिनि। अदालत में एंटी करप्शन जे जांच ऑफिसर ज़ाहिद मीरानी पारां जवाबदार डिप्टी डायरेक्टर माइक्रोवेव रजिस्ट्रेशन IT सब रजिस्ट्रार जमशेद टाउन ज़ुल्फ़कार अली कार्डो, सीनियर क्लर्क मुख्तियार हुसैन ऐं ॿियनि जवाबदारनि ख़िलाफ़ चालान पेश कयो वियो आहे। जांच ऑफिसर पारां जवाबदार इंचार्ज सब रजिस्ट्रार जाम अब्दुल रज़ाक डहेर, सब रजिस्ट्रार मुनवर धारेजो, सब रजिस्ट्रार अजीज दुरानी, इंचार्ज सेंट्रल रिकॉर्ड मोहसिन मीरानी, सब रजिस्ट्रार मंसूर अली सुमरो, असिस्टेंट डायरेक्टर आबिद हुसैन सुमरो, मुनवर धारेजो जे भाउ वकार धारेजो, शकील धारेजो, तुफैल धारेजो, साइमा साबिर, समीना मलिक समेत 32 जवाबदारनि ख़िलाफ़ चालान पेश करे छॾियो आहे। 4 जवाबदारनि पारां 4 वधीक जवाबदारनि पारां ज़मानत जेकी आहे अदालत मां वरिती वई आहे। अदालत पारां 28 रूपोश जवाबदारनि ख़िलाफ़ ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट बि जारी करे छॾिया आहिनि। अदालत चयो आहे त ईंदड़ ॿुधणी ते जवाबदारनि खे गिरफ़्तार करे अदालत में पेश कयो वञे। अदालत ॿुधणी जेकी आहे त 19 अगस्त ताईं मुलतवी करे छॾी आहे। अदालत चयो आहे त ईंदड़ ॿुधणी ते जवाबदारनि ते फ़र्द जुर्म जिबे लागू कयो वेंदो। एंटी करप्शन जे जांच ऑफिसर ज़ाहिद मीरानी पारां अदालत में पेश कयल रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त जवाबदारनि खां मिल्कियतनि में फेरफार बाबति ॼाणायल रिकॉर्ड बि हथ कयो वियो आहे। अदालत में एंटी करप्शन जे जांच ऑफिसर ज़ाहिद मीरानी पारां जमा करायल चालान में इहो बि चयो वियो आहे त PECHS डिफेंस ऐं ॿियनि इलाइक़नि में क़ाइम अरबन रुपयनि जे बंगलनि, प्लाटनि ऐं कमर्शियल मिल्कियतनि जा खाता जालसाज़ी करे पंहिंजे माइटनि ऐं ॿियनि लैंड ग्रेबरनि जे नाले कया विया आहिनि। चालान में इहो बि चयो वियो आहे त अक्सर मिल्कियतूं उन्हनि मालिकनि जूं आहिनि जेके जालसाज़ ज़रिए तब्दील कयूं वियूं आहिनि, जंहिं
जा मालिक परॾे में रहनि था ऐं फ़ौत थी विया आहिनि। जांच ऑफिसर चयो आहे त मिल्कियतनि में फेरफार जो रिकॉर्ड नादरा खां बि तस्दीक करायो वियो आहे। जी अनिला, वॾी महिरबानी सिकंदर भुट्टो तफ़सील ॾियण लाइ।